अवां छा था सम्झो त जेको आम शहरी आहे उनखे बुनियादी हक़नि बाबति कहिड़ी ॼाण हुजणु घुरिजे? फंडामेंटल राइट्स चवंदा आहिनि जेके बुनियादी हुकूक आहिनि, फंडामेंटल राइट्स जेके कानून में आइन में असांजे इन्फिसिस्ड आहिनि एंड उहो गारंटी करे थो सभिनी पब्लिक खे तव्हां राइट टू अपना लाइफ जेको मेन आहे तव्हांजो उन में लिबर्टी टू हैव एक्सेस जेके भी बुनियादी ज़रूरतूं आहिनि तव्हांजो उन्ही खे दैट इज़ द जॉब ऑफ द गवर्नमेंट तव्हांखे प्रोवाइड करे ठीकु आहे। उन्ही में पोइ कंहिंखे बि अगरि कंहिं बि क़िस्म जी का वायोलेशन उनजी थींदी आहे त उहो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में उते 199 में फाइल कंदा आहिनि पिटिशन फॉर देयर रिडर्सल ऑफ ग्रीवेंसिस। जंहिंखे बि जहिड़े क़िस्म जा हूंदा आहिनि, कंहिंखे हेल्थ जो आहे, एजुकेशन जो आहे और हेल्थी एटमॉस्फेयर इन्वायरमेंट इशू आहिनि तव्हांजा इन्वायरमेंट में वाटर पोल्यूशन, एयर पोल्यूशन, नॉइस पोल्यूशन एटसेट्रा, या माण्हू जा फंडामेंटल जेके राइट्स आहिनि जेके जिथे फील कंदा आहिनि त उते उन्हनि जी तव्हांजी अगरि लाइफ प्राइवेसी आहे उन्ही में का इंटरफेरेंस आहे, गवर्नमेंट फंक्शनरीज अगरि तव्हांखे डिस्टर्ब कनि थियूं, हिरास कनि था पिया त उन्हनि जे ख़िलाफ़ बि डेफिनेटली वायलेशन ऑफ दैट इज़ ह्यूमन राइट्स, फंडामेंटल राइट्स की वायलेशन आहे। सो अहिड़े तरीक़े सां उन्हनि खे पोइ तव्हां हाई कोर्ट में वेंदा आहियो नॉर्मली त तव्हां उतां रिस्ट्रेनिंग ऑर्डर वठंदा आहियो, दैन उन्हनि खे जेके अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि खे डायरेक्शन्स मिलंदा आहिनि जेके जंहिंजा राइट्स आहिनि उहे उन्हनि खे तव्हां प्रोवाइड कयो और इन्फ्रिंज न कयो। सर अवां छा था सम्झो त अगरि असां पर्टिकुलरली पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त छा पाकिस्तान में माण्हू वाकई पंहिंजे फंडामेंटल राइट्स खां अवेयर आहिनि? पाकिस्तान जा माण्हू डेफिनेटली फंडामेंटल राइट्स नॉट नेसेसरी त माण्हू को उन्ही खे लॉ ई पढ़े। बुनियादी जेके हुकूक आहिनि, जीअं तव्हां एजुकेटेड आहियो माशाल्लाह, यू आर PhD, ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां डॉक्टर्स आहिनि, मुख़्तलिफ़ लॉयर्स आहिनि, डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर एटसेट्रा, या मुख़्तलिफ़ CA SCCA माण्हू स्टूडेंट्स पढ़नि था, एजुकेटेड आहिनि, उन्हनि खे ख़बर बि आहे घणनि खे न आहे बि। अॼुकल्ह हाणे ॾिसो तव्हां AI केॾो ईज़ी करे छॾियो आहे तव्हांजा बेसिक राइट्स। अगरि तव्हां उन्ही में लिखो था फंडामेंटल राइट्स, ठीकु आहे, उन जी वट आर योर राइट्स, उहो तव्हांखे फ़ौरन ई सभु शइ मिली थी वञे। तंहिंखां पोइ जेके अथॉरिटीज़ आहिनि असांजी, पुलिस आहे, FIA आहे, एंटी करप्शन, NAB एटसेट्रा, या लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ तव्हांखे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि। फर्स्ट ऑफ ऑल अगरि कंहिंजो जो बुनियादी राइट्स कंहिंजी तव्हांजो राइट टू हैव प्रॉपर्टी, राइट टू हैव योर बिजनेस, उन्ही जे लाइ तव्हांजो पंहिंजो ईज़ी एक्सेस आहे उन्ही खे करणु। अगरि उन्हनि में कोई इंटरफेरेंस को बि करे थो इलीगल एक्ट त तव्हां उन जे ख़िलाफ़ उन अथॉरिटीज़ आहिनि, लाइक जीअं पैमरा में अगरि पैमरा वारा का ग़लति डिफेम कंदा कंहिंखे त कंहिंजी लाइफ खे, त उन जे लाइ अलॻि डेफेमेशन लॉज आहिनि, या उन में बि उन्हनि जे फंडामेंटल राइट्स जी वायलेशन आहे। तव्हां कंहिंजी ज़ाती ज़िंदगी ते अगरि तव्हां इलेक्ट्रॉनिक और प्रिंट मीडिया और डिजिटल मीडिया ते कंहिंजी जेको आहे सो रेस्पेक्ट रेपो ख़राबु कयो था त डेफिनेटली उन्हनि जे ख़िलाफ़ उन्हनि खे माना डेफेमेशन ऑर्डिनेंस आहे 2002 सेक्शन 8 जे तहत तव्हां उनखे नोटिस ॾींदा आहियो, ठीकु आहे, 14 डेज़ उन खां पोइ तव्हां उनखे सू करे सघो था, हर्जानो वठी माना सोशल मीडिया ते राइट्स ॾिसो ना, उहो फंडामेंटल राइट्स उन में माण्हुनि जी तव्हां रेपो ख़राबु करे छॾियो पूरी दुनिया में, ऐं पोइ उन्ही खे मेंटल टॉर्चर अॻोनी तव्हां ॾियो, माना उन जा बेसिक राइट्स बि तो उन जी ज़िंदगी इफेक्ट थिए थी न। दिस इज़ वाई अहिड़े तरीक़े सां तव्हांजा राइट आहिनि। तव्हांखे देखो एजुकेशन तव्हांजो राइट आहे, हेल्थ तव्हांजो राइट आहे, वाटर पानी एयर, या राइट टू हैव वे बुनियादी राइट उन्ही खे अगरि तव्हांखे यस ऑफ कोर्स राइट टू लाइफ उन्ही में सभु शयूं अची थी वञनि। सो उन्हनि खे तव्हांजी स्टेट जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त तव्हांखे इंश्योर कनि त यू बीन I mean provided or given all these facilities means fundamental rights तव्हांजी वायलेशन आहे। फॉर एग्जाम्पल का वारदात थी आहे त इंस्टेंटली माण्हू नथो का रिपोर्ट कराए सघे या FIR दर्ज कराए सघे, त केतिरो जेको आहे सो पीरियड हिकिड़े आम माण्हू वटि मौजूदु हूंदो आहे कानून वटि वञी ऐं दरख़्वास्त दायर करण जो? का बि इंसिडेंट थिए
को ऑफेंस थे उन्ही जी रिपोर्ट तव्हां इमीडिएटली थाणे ते कयो सही इमीडिएटली छो त अगरि तव्हां 2-3 घंटा हिकु ॾींहुं 2 ॾींहं उन्ही जो बेनिफिट मुलज़िम खे पवंदो सही हा उन्ही में इहो आहे त डिले जेको लेट कमर मस्ट सफर डिलेड जीअं डिले तव्हां कंदव त उन्ही जो पोइ डाउट benefit ये सब होता ना justice delayed justice denied denied that is something वो त अलग है ठीक है ना सही just delayed in but तव्हां अगर डिले कंदा उन्ही में suspicious doubts create थींदा भाई तव्हां डिले छो कई उन्ही खे तव्हां एक्सप्लेन कई असां चवंदा आहियूं त they have not explained the delay what were the reasons behind that you made this delay छो डिले कई उन्ही के रीजन्स एक्सप्लेन कयो तव्हां FIR में अगर FIR में तव्हां रीजन्स न एक्सप्लेन न कयो आहे त उन्ही खे उन्ही जो बेनिफिट मिलंदो उन्ही बेनिफिट ते उहे बेल बि वठी वेंदा एंड अल्टीमेटली जॾहिं कंप्लीट ट्रायल थींदो ट्रायल जा स्टेजिस आहिनि कंप्लीट थींदो त उन्ही में बि उन्ही खे जेको आहे सो फ़ाइदो मिली सघे थो पियो सो मुंहिंजी पब्लिक खे अवाम खे आई मीन जेके listeners आहिनि who are watching etc उन्हनि खे इहा त को बि इंसिडेंट थिए इमीडिएटली तव्हां उन खे रिपोर्ट कयो ॾिसो न तव्हां वटि 15 आहे बिल्कुलु पुलिस आहे तव्हां उन खे इमीडिएटली तव्हांजा जेके कंसर्न थाणा आहिनि जुरिस्डिक्शन जिते तव्हां रहो था पिया इंसिडेंट थिए जेको नियर बाय तव्हांजो थाणो जंहिंजी जुरिस्डिक्शन आहे उते तव्हां इमीडिएटली रश देयर एंड तव्हां report your complaint to the reporting officer ठीक है त ही रॉबरी आ थेफ्ट आ और एटसेट्रा या अपना कोई मर्डर आ domestic violence are very vast in India असांजे माण्हू खे इहे बि न आहे domestic violence act आहे ठीक है ना उहो तव्हांखे उन्ही में इलाही शयूं प्रोवाइड आहिनि तव्हांखे स्टे मिलंदो आहे प्रोटेक्शन मिलंदो आहे हस्बैंड वाइफ और उन्ही जा जेके रिलेटिव आहिनि उहो बि तव्हांखे करनि था पिया उन्हनि जे ख़िलाफ़ तव्हांखे मिलंदो आहे इवन प्रॉपर्टी खां बि जे माण्हू ज़बरदस्ती कढी उछले छॾींदा आहिनि मियां बीवी खे उन्ही खे नो वाइफ मतलब मर्दन जा भी ओतरा ही हुकूक हैं जितना औरतों जा असां ॾिसूं था डोमेस्टिक वायलेंस जे केसेस में या लॉस में यस डोमेस्टिक डेफिनेटली औरतूं जेके आहिनि उहे त हाणे डोमेस्टिक वायलेंस घटि करनि थियूं पियूं ठीकु आहे न बनिस्बत मर्दनि जे बिल्कुलु उन्ही जे लाइ डोमेस्टिक वायलेंस कुझु सहंदियूं आहिनि पर उन्हनि खे इहो आहे त वञणु घुरिजे कोर्ट्स में पंहिंजे राइट्स लाइ वञणु घुरिजे डोमेस्टिक वायलेंस इज़ अ वेरी सीरियस इशू असांजो सिंध जो जेको इन जा पंहिंजे असांजी ओन हाई कोर्ट्स जा डिसीशंस आहिनि इन में वरी लैंडमार्क जजमेंट्स आहिनि केसेस आहिनि ये डिले जी तरफ वञनि था या इन्हनि खे बि स्पीडी जेका आहे सा ओवर ट्रीट कयो वञे थो कुझु इमीडिएटली उहे रिस्ट्रेनिंग ऑर्डर कोर्ट इमीडिएटली पास करे थी प्रोटेक्शन ऑर्डर फौरन ॾे थी कंसर्न SSP खे ऐं कंसर्न SHO खे तव्हां अगर लेडी तव्हांखे अप्रोच करे या उन सां हिकु डोमेस्टिक वायलेंस थिए त उन्हनि खे तव्हां इमीडिएटली प्रोटेक्ट कयो ऐं जेको आहे सो हुन जो जेको वायलेटर आहे उन जे ख़िलाफ़ इमीडिएटली एक्शन वठो देन कोर्ट विल टेक एक्शन अगेंस्ट हिम as well सर इन जी सिवियरिटी खे असां कीअं था ॾिसी सघूं फॉर एग्जांपल हिकिड़ी चमाट आहे छा उहा डोमेस्टिक वायलेंस जे ज़ुमरे में अचे थी ऑफ कोर्स बिकॉज़ असां वटि नॉर्मली हूंदा त हिकिड़ी चमाट सां छा थी वेंदो वो राइट्स आहिनि न कोई ॾिसो न औरत बि कंहिं का भेड़ बकरी न आहे का पर्सनल स्लेव न आहे तव्हांजी ज़ाती मिल्कियत न आहे न औरत ऐं मर्द दैट इज अ सिविल कॉन्ट्रैक्ट मैरिज इज अ सिविल कॉन्ट्रैक्ट ठीकु आहे न सिविल कॉन्ट्रैक्ट आहे जबकि तव्हांजी प्रॉपर्टी न आहे तव्हांखे भाई अगरि एतिरी बुरी लॻे थी या झगड़ो जहिड़ो आहे तव्हांखे नथी वणे तव्हां हुनखे डाइवोर्स प्रोनाउंस कयो औरत अगरि न रहंदी त शी वुड फाइल सूट फॉर रेजोल्यूशन ऑफ मैरिज बाय वे ऑफ खुला शी वुड खुला फाइल कंदी बाक़ी तव्हां कंहिंखे मारियो जान खां मारण जा बि वाक़िया हाणे ॾिसो कालो पिंडी में त वाक़ियो थियो आहे लाहौर मां उतां खणी करे उनखे ॿाहिरि छॾियो सेवरल आहिनि अहिड़ा क़िस्म जा माण्हू तेश में अची करे भाई उन खां तव्हां उनखे डाइवोर्स करे छॾियो अगरि उनजी ज़िंदगी जान खसो था पिया बिल्कुलु या औरत जो राइट आहे उनखे जीअं कोई सिनेच नथो करे कोई बि लॉ स्टेट एटसेट्रा त उनखे खुला वठण खां जो इस्लाम में आहे बिल्कुलु ईअं डाइवोर्स तलाक ऐं खुला जेको आहे असांजो उन में असांजो राइट आहे दैट इज़ राइट बाक़ी ईअं न आहे त माण्हू हमेशह औरत ज़ुल्म सहंदी रहे ठीकु आहे न उनखे
पोइ किथे किथे मर्द भी बेवस आहिनि लाचार मजबूर डेफिनेटली हुते बट रेशो घटि आहे मां सम्झां हाँ रेशो घटि आहे ठीकु आहे बट अॼुकल्ह जी हाणे असांजी जेके मॉडर्न दौर में जेके आहिनि औरतुनि जो माशाअल्लाह हो इन्फ्लुएंस ज़्यादा आहे सर मां असिस्टेंट अटॉर्नी जनरल ऑफ पाकिस्तान तौर मां कमु कयो आहे मां पिणु पंहिंजूं एॾियूं ज़िम्मेदारियूं निभायूं आहिनि त जेको सरकारी वकील आहे ऐं प्राइवेट वकील आहे उन्हनि जो बुनियादी उन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो हूंदो आहे सरकारी वकील डेफिनेटली सरकार के डिफेंड कंदो आहे सरकारी वकील जेके फेडरल और प्रोविंशियल फेडरल जा जेके भी आमिन तव्हांजा डिपार्टमेंट्स आहिनि इदारा आहिनि उन्हनि खे रिप्रेज़ेंट कंदो छो त उहे असां वटि या त गवर्नमेंट जो जेको लॉयर आहे गवर्नमेंट जो अटॉर्नी उन वटि उहे ईंदा आहिनि जेको प्राइवेट माण्हू प्राइवेट पार्टीज़ केस करनि था पिया लेट्स सपोज को सर्विस मैटर्स आहिनि टैक्स इशूज़ आहिनि जीअं कस्टम्स FBR जा पोइ उन्हनि खे डेफिनेटली जेको उन्हनि जो मौक़ुफ़ हूंदो आहे देन पंहिंजा कमेंट्स ॾींदा आहिनि ऐं थ्रू जेको सरकारी वकील जंहिंखे तव्हां चवंदा आहियो उहो असिस्टेंट अटॉर्नी जनरल डिप्टी अटॉर्नी जनरल और एडिशनल और अटॉर्नी जनरल और इन प्रोविंशियल आहिनि त असिस्टेंट अटॉर्नी असिस्टेंट एडवोकेट जनरल एडिशनल और एडवोकेट जनरल जेके आहे उहो उन्हनि जी मुख़्तलिफ़ असाइन ड्यूटीज़ हूंदियूं आहिनि कंहिंखे मुख़्तलिफ़ बेंचिस बेंच DB आहे सिंगल बेंच आहे पोइ हुते उहे गवर्नमेंट जो जेको मौक़ुफ़ पेश कंदा आहिनि दिस इज़ देयर ड्यूटी उहे डिफेंड कंदा आहिनि डिपार्टमेंट खे डेफिनेटली उन खां पोइ कोर्ट जॾहिं ॿुधी करे आख़िर में का डिसीजन कोर्ट ॾींदी आहे त पोइ उन जो बाइंडिंग आहे फेडरल और प्रोविंशियल गवर्नमेंट ते त उन खे तव्हां इम्प्लीमेंट कयो अगरि उहे इम्प्लीमेंट नथा कनि त देन उन्हनि ते कंटेम्प्ट आहे कंटेम्प्ट प्रोसीडिंग्स आहे त कंटेम्प्ट इनिशिएट कई वेंदी आहे देन विच में ख़तम भी थी वेंदी आहे अगरि उहो डिपार्टमेंट इंश्योर कंदो आहे ठीकु आहे भाई असां हिननि जा जेके ग्रीवेंसिस आहिनि और हिननि जे प्रेयर्स कोर्ट जा जेको ग्रांट कयो आहे त असां उन्हनि खे उन ते इन लेटर एंड रिस्पेक्ट इम्प्लीमेंट कयूं था दिस इज व्हाट सही सर तव्हां स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर तौर बि तव्हां कमु कयो आहे अव्हां जो तजुर्बो आहे त हीउ जेको प्रोसिक्यूशन जो जेको निज़ाम आहे या उनजो जेको किरदारु आहे उहो इन इंसाफ़ जे निज़ाम में कीअं थो नज़र अचे अव्हांखे प्रोसिक्यूशन ॾिसो न प्रोसिक्यूटर जो मक़सदु इहो आहे त जॾहिं हिकिड़ो लेट्स सपोज को तव्हांजो क्रिमिनल केस थियो आहे मर्डर थियो आहे मर्डर जी FIR लॉन्च थी दैन इन्वेस्टिगेशन उन खां पोइ चालान जमा थींदो आहे चार्ज शीट कोर्ट में इन्वेस्टिगेटिंग जो ऑफिसर आहे उहो जेके इन्वेस्टिगेशन करे थो उहा पुलिस फाइल पुलिस केस मीन्स प्रिपेयर करे थो ठाहे थी दैन पोइ प्रोसिक्यूशन वटि ईंदो आहे प्रोसिक्यूशन उन खे पोइ थ्रेशोल्ड कंदी आहे उन ते स्क्रूटनी थींदी आहे ठीकु आहे स्क्रूटनी कंप्लीट करे दैन चार्ज शीट उहा चालान जंहिंखे चवंदा आहिनि 173 CRPC जी रिपोर्ट कोर्ट में फाइल कनि दैन पोइ कोर्ट उन ते चलंदी आहे हाणे प्रोसिक्यूटर पंहिंजे तरफ़ां त कोन कंदो प्रोसिक्यूटर डेफिनेटली प्रोसिक्यूशन जेको आहे उहो जेको केस ठहियलु हूंदो आहे पुलिस जो FIA नायब और एंटी करप्शन ठीकु आहे न दिस इज प्रोसिक्यूशन नायब जो बि आहे नायब जा जेके केसिस आहिनि आई मीन उन में करप्शन जा एटसेट्रा और SS बयान मीन एंड मुख्तलिफ वेरियस ATC से वो स्पेशल केसेस जेके आहिनि एंटी टेररिज्म कोर्ट्स आहिनि असांजो उन में ATC में 780A जे तहत जेको आहे पोइ ATC कोर्ट्स में उहे हूंदियूं आहिनि प्रोसिक्यूशन सेम ई आहे ठीकु आहे उते प्रोसिक्यूटर आहिनि ऐं हिते बि प्रोसिक्यूटर्स आहिनि हाई कोर्ट्स में बि आहिनि डिस्ट्रिक्ट कोर्ट्स में बि आहिनि तंहिंखां पोइ स्पेशल कोर्ट्स जेके आहिनि उते बि प्रोसिक्यूटर आहिनि सो प्रोसिक्यूटर इनफैक्ट लाइक जीअं असां प्राइवेट काउंसिल पंहिंजे प्राइवेट पार्टी खे डिफेंड कंदो आहे अहिड़े तरीक़े सां प्रोसिक्यूटर स्टेट केस आहे उन खे डिफेंड कंदो आहे उन खे प्रेज़ेंट कंदो आहे त सुठे तरीक़े सां डेफिनेटली उन जो केस ठहियल न आहे केस त प्रोसिक्यूट उन्हनि जो ठहियल आहे ऑलरेडी हा केस ऑलरेडी बट उन खे त उन डॉक्यूमेंट्स ते उन्हनि ते कढाइणा आहे डिफेंस काउंसिल जेको आहे उन मां लूप होल्स कढंदो ऐं प्रोसिक्यूटर जो कमु इहो हूंदो आहे त हू उन में लाइक उन खे सुठे तरीक़े सां प्रेज़ेंट करे डॉक्यूमेंट्स एटसेट्रा प्रॉपर करे एविडेंस जी विटनेसिस जी कंप्लेनेंट विटनेसिस जेको आहे प्रॉपरली उन खे
कोर्ट के असिस्ट करणो आहे बेसिकली, ठीक है ना, सही बेसिकली बोथ कोर्ट के असिस्ट कंदियूं आहिनि, देन दे आर ऑफिसर ऑफ द कोर्ट, जज इज प्रिजाइडिंग ऑफिसर, ओके ठीक, हाँ, yes, he is presiding officer, they are officer of the court, they have to present their case, then ultimately after finalizing all this case, वो pronounce कंदे अपनी judgment, ठीक है, either in acquittal or in conviction, सजा ईंदी आहे या acquittal थी वेंदी आहे, तो this is what criminal case में